नाज़िन एसएसपी खैरपुर अमीर सऊद मक्सी चार्ज संभालींदे ही मुख्तलिफ थाणनि जो दौरो करे कैदियुनि सां मुलाक़ातूं कयूं ऐं मसला मालूम कया आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था हरीश कुमार जी रिपोर्ट। एसएसपी खैरपुर अमीर सऊद मक्सी पारां खैरपुर ज़िले जी चार्ज संभालण खां पोइ अमन अमान जी सूरतहाल खे बहितर बनाइण लाइ डीएसपीज़ ऐं एसएचओज़ खे अवाम जी जान माल जी हिफ़ाज़त ऐं तहफ़ुज़ लाइ 24 कलाक अलर्ट रहण जूं हिदायतूं। एसएसपी पारां ए सेक्शन थाणे खैरपुर समेत खैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते ओचिता दौरा करे कैदियुनि सां मुलाक़ातूं पिणु कयूं। इन मौक़े ते सहाफ़िन ऐं पुलिस जे एहलकारनि सां ॻाल्हाईंदे एसएसपी खैरपुर अमीर सऊद मक्सी जो चवणु हो त पुलिस एहलकार पंहिंजे रवैयनि में तब्दीली आणनि, अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि, थाणनि ते बंदि थियल कैदियुनि खे बि घुर्बल सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। हुन जो चवणु हो त जराइम ते कंट्रोल करण लाइ खैरपुर सिटी समेत खैरपुर ज़िले में तमामु सीसीटीवीज़ कैमराउनि जो निज़ाम बहितर बनायो वेंदो। हुन जो चवणु हो त चोरनि, धाड़ेलनि, लुटेरनि, फोरन ऐं मंशियात फ़िरोशनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त क़दम खंयो वेंदो। जराइम में मुलविस जवाबदारनि सां का बि रिआयत न थींदी। अवाम जे लाइ मुंहिंजी ऑफिस जा दरवाज़ा 24 कलाक खुलियल आहिनि। हुन जो चवणु हो त कोरोना वबा घटि थिए त खैरपुर ज़िले में खुली कचहरियुनि जो आगाज़ कंदासीं। कैमरामैन मोहम्मद अली मल्लाह सां गॾु हरेश कुमार, मेहरान टीवी न्यूज़ खैरपुर।